दुरूद शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। की मेरे आका से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोहो कलम तेरे हैं। बेअदब गुस्ताख फिरके को सुना दे ए हसन। बेअदब गुस्ताख फिरके को सुना दे ए हसन के यूं कहा करते हैं सुन्नी दास्ताने अहल बैत। के यूं कहा करते हैं सुन्नी के यूं कहा करते हैं सुन्नी दास्ताने अहल बैत। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तेरी नस्ल पाक में है, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर, तू है ऐने नूर या रसूल अल्लाह। सब तेरा सब घराना नूर का। अहल बैते पाक से गुस्ताखियाँ बेबाकियाँ। अहल बैते पाक से, अहल बैते पाक से गुस्ताखियाँ बेबाकियाँ। लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। लानतुल्लाहि अलैकुम, लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। मौजूद सामीन हज़रात, आशिकाने मुस्तफ़ा, ग़ुलामाने मुस्तफ़ा मामा जे साम्हूं तक़रीर करण जे लाइ नया बीठो। सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोहम्मदी लिस्ट। चार्ज कम सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोहम्मदी लिस्ट, हैदरी लिस्ट, हुसनी लिस्ट में नालो लिखाइणो हूंदो आहे।
हिते तकीर करण जी ज़रूरत न आहे। हिते हाज़िरी लॻाइण जी ज़रूरत हूंदी आहे। ईअं आहे न, हिते हाज़िरी लॻाइण जी ज़रूरत हूंदी। सब अहले मोहब्बत वारा आहियो, सब अहले ज़िक्र वारा आहियो, सब सच्चे अक़ीदे वारा आहियो। ऐं असां तव्हां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो हिन दजाली दौर में, यज़ीदी दौर में, फिरौनी दौर में, निमरूदी दौर में असां तव्हांजा हथ अल्लाह जे कामिल अकमल वली, अल्लाह जे कामिल अकमल वली, आले रसूल औलादे अली जी दामन में आहिनि। इहो बि चवंदुमि, कंहिंजी दिलि ते कंहिंजी आङुर लॻल आहे, कंहिंजी दिलि ते कंहिंजी आङुर लॻल आहे। ऐं हुसैनी फ़क़ीर असां तव्हां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो असां तव्हांजी दिलि ते अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल अल्लाह ताला असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद में जे चेहरे में उहा करामत रखी आहे, उहा करामत रखी आहे। जॾहिं मुर्शिदनि करीमनि जे दुनिया वारनि जी मुर्शिदनि करीमनि जे चेहरे ते नज़र पवंदी आहे, जा मुर्शिदनि करीमनि जी उन गुनाहगारनि ते नज़र पवंदी आहे, त उन नज़र पवण सां जॾहिं अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी नज़र उन गुनाहगार ते पवंदी आहे, नज़र पवण सां उन गुनाहगार जी दिलि खे खसे छॾींदा। इहा आहे अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी निशानी। ईअं आहे न, ज़िक्र करे चओ अल्लाह इश्क मोहब्बत सां, अल्लाह अल्लाह सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ो मालिक आहे। अल्लाह ही माबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहु ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। तमाम दुरूदो सलाम, तमाम दुरूदो सलाम बेशुमार दुरूदो सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा। हर तरफ हर तरफ हर तरफ नूर ई नूर छाइजी वियो, ऐं हर तरफ सरकार जी आमद जी बरकत सां हर तरफ नूर ई नूर छाइजी वियो, हर तरफ हक़ जो नारो लॻी वियो, हर तरफ हक़ वॾी इज़त ऐं अज़मतूं अता फरमायूं। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत अतहार जी मोहब्बत ईमान जी निशानी आहे। छा जो सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत अतहार जी मोहब्बत
ईमान जी निशानी आहे सरकार जे अहल बैत अतहार सां मोहब्बत ईमान वाराई कंदा आहिनि। शारदगम सरकार जे अहल बैत अतहार सां मोहब्बत ईमान वाराई कंदा आहिनि। अहल बैत अतहार जी मोहब्बत जी दावा इहो बि ॿुधो त अहल बैत अतहार जी मोहब्बत जी दावा तॾहिं सची आहे जॾहिं अहल बैत अतहार जी सीरत सही सही अमल आहे। सरकार जे अहल बैत अतहार जी सीरत ते अमल आहे त सरकार इस्लातो सलाम जे अहल बैत अतहार जी सीरत ते सही सही अमल आहे त असां सुन्निन या रसूल अल्लाह चवण वारन में आहे न अल्हम्दुलिल्लाह असां सुन्निन या रसूल अल्लाह चवण वारन असां हुसैन में सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत भी आहे त सरकार जे अहल बैत अतहार जी सीरत ते सही सही अमल भी आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजी दावा भी सच्ची आहे। अहल बैत अतहार जी मोहब्बत ऐं अहल बैत अतहार जी मोहब्बत जो दलील अहल बैत अतहार जी सीरत ते अमल भी अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नन हुसैन में आहे न अहल बैत अतहार जी सीरत अल्हम्दुलिल्लाह चार क्यों असां सुन्नन में आहे। अहल बैत अतहार जी सीरत नमाज कुरान रोज़ो हज नमाज हर नेकी करण कुरान जी तिलावत करण बावजू रहन अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नन में आहे। जॾहिं असां सुन्नन में अहल बैत अतहार जी सीरत आहे त पोइ चवणो पवंदो अहल बैत अतहार असां सुन्नन जा आहिनि असां सुन्नी सरकार जे अहल बैत अतहार जा आहियूं। आहे न जी ते सरकार जे अहल बैत अतहार जी सीरत असां सुन्नन हुसैन में आहे त पोइ अहल बैत अतहार असां सुन्नन हुसैन जा आहिनि। सरकार इस्लातो सलाम जी अहल बैत अतहार जी मोहब्बत ईमान वारन ते फर्ज आहे। भले बेईमान न करे मोहब्बत भले बेईमान धूड़ पाए चार्जकम सरकार जी अहल बैत अतहार जी मोहब्बत ईमान वारन ते फर्ज आहे। ईमान वारन ते फर्ज आहे। हजरत इब्न अब्बास का रिवायत है सरकार इस्लातो सलाम जे साहबा कराम पान में सलाह मशवरो करे कुछ माल तोहफा ताइफ सरकार इस्लातो सलाम जी बारगाह में पान में सलाह मशवरो करे सरकार इस्लातो सलाम जी बारगाह में खणी आया कुछ माल तोहफा ताइफ साहबा कराम अजी सरकार जी खिदमत में अर्ज किया या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जा खर्च इखराजात तमाम घणा है। छा अर्ज क्यों या रसूलुल्लाह अवां जा खर्च इखराजात तमाम घणा है। जेके साहब अवां जी खिदमत में रहन था या अचन था उन्हनि जा खर्च अवां फरमायो था या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जो हकीर नजरानो कबूल पवे। तो सिर्फ इहो आहे त मुझे अहल बैत मुझे घर वारन मुझे करीबन मुझे अहल बैतन सां प्यार मोहब्बत कयो। सरकार जे अहल बैत सां मोहब्बत करण सरकार जे अहल बैत अतहार सां मोहब्बत करण अदब व एहतराम करण मोमिनन जे मथा ईमान वारन जे मथा यो फर्ज आहे। शारजगम सरकार जे अहल बैत अतहार सां मोहब्बत करण सरकार जे अहल बैत अतहार जो अदब व एहतराम करण ईमान वारन जे मथा फर्ज आहे। सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत करण
सरकार जे अहल बैत अतहार सां मोहब्बत करण कुरान जी नस आयत का साबित है। तो सरकार जा अहल बैत अतहार सवाल पैदा थे तो सरकार जा अहल बैत अतहार कहिड़ा आहिनि जंहिंजी मोहब्बत असां ईमान वारनि ते वाजिब आहे। तो हदीस सरकार फरमाइन था अन इब्न अब्बास काल लमा नज़ा जॾहिं ही आयत करीमा नाज़िल थी त मुंहिंजा हबीब तूं फरमाए मां अव्हां खां तबलीग रिसालत ते कोई अजूरो उजरत नथो घुरां मगर मुझे अहल बैत सां मोहब्बत कयो। जॾहिं ही आयत करीमा नाज़िल थी त सहाबा कराम सरकार जी ख़िदमत अक़दस में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कराबतुक अव्हां जा अहल बैत अव्हां जा कराबत वारा केर आहिनि जंहिंजी मोहब्बत असां ते वाजिब आहे। तो सरकार फरमायो काल अली जुल सरकार फरमायो मुझा अहल बैत मौला अली काल अली जुल सरकार फरमायो मुझा अहल बैत मौला अली काल अली जुल व फातिमा वबना हुमा सरकार फरमायो मुझा अहल बैत मौला अली अमा सय्यदा तय्यबा ताहिरा अमा फातिमा ज़हरा ए उन्हनि जा पुत्र इमाम हसन ए इमाम हुसैन आहिनि जंहिंजी मोहब्बत अवां ईमान वारनि ते वाजिब आहे। जंहिंजी मोहब्बत अवां ईमान वारनि ते वाजिब आहे। यानी मौला अली मुश्किल कुशा सां मोहब्बत रखण वाजिब आहे। अमा खातून जन्नत सां मोहब्बत रखण वाजिब आहे। इमाम हसन सां मोहब्बत रखण वाजिब आहे। इमाम हुसैन सां मोहब्बत रखण वाजिब आहे। सरकार जे अहल बैत अतहार सां मोहब्बत रखण सहाबा कराम जी सुन्नत आहे। सरकार जे अहल बैत जी मोहब्बत ईमान वारनि जी निशानी आहे। सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत ईमान वारनि जी निशानी आहे। यानी सरकार जे अहल बैत अतहार सां मोहब्बत कंदा आहिनि त ईमान वारा कंदा आहिनि। बी हदीस बी हदीस सरकार फरमाइन था अन अब्दुर रहमान इब्न अबी लैला काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अब्दुन हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही व अहली अहब्ब इलैहि मिन अहलिही व इतरती अहब्ब इलैहि मिन इतरतिही। जरा गौर से रिवायत है अब्दुर रहमान बिन अबी लैला का बयान करे तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो साहब बयान करे तो सरकार फरमायो कोई बानो ला यौमिन अब्दुल हत्ता अकून अहब्ब इलैहि कोई भी बानो उन वक्त ताईं मोमिन नथो थी सके। जरा गौर कजो भले केतरी भी नेकी हुजन नमाजू हुजन रोजा हुजन केतरी भी नेकी हुजन सरकार फरमायो कोई भी बानो उन वक्त ताईं मोमिन नथो थी सके जेसी ताईं मां उनखे उन जी जान खां ज्यादा प्यारो न हुजा। अगते बुधो सरकार फरमाइन था ऐ मुझा अहल बैत सरकार फरमाइन था ऐ मुझा अहल बैत उनके पंहिंजे घर वारनि खां प्यारा न हुजन ऐ मुझी औलाद उनके पंहिंजी औलाद खां वधीक प्यारी न हुजे तेसी ताईं वो कामिल दाखिल थींदो। केॾो करम आहे मोहब्बत करण वारा। सरकार छा फरमाए जेको असां अहल बैत सां मोहब्बत कंदे कंदे हिन दुनिया खे छॾे जॾहिं अल्लाह सां मिलियो वो असांजी शफ़ाअत जे सदके जन्नत में दाख़िल थींदो। सरकार फरमाइन था अॻिते सरकार फरमाइन था मूंखे उन ज़ात जो कसम जंहिंजी कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे कंहिं शख़्स खे सरकार फरमाइन था कंहिं शख़्स खे उन जो अमल फ़ाइदो न ॾींदो।
सरकार फरमाइनि था कंहिं बि शख़्स खे उन जो अमल उनखे फ़ाइदो उन जो अमल उनखे फ़ाइदो न ॾींदो मगर असांजी मोहब्बत। सरकार फरमाइनि था मगर मुंहिंजी ऐं मुंहिंजे अहल बैत जी मोहब्बत जी मार्फत जे सबब असांजे मोहब्बत जी निस्बत जे सबब उनखे फ़ाइदो मिलंदो। करम आहे न अहल बैत जी मोहब्बत में, करम आहे न। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुस्लिम करीम जी अल्लाह 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 अल्लाह। हुक्म आ जल्दी करो। यानी जेको अहल बैत अतार सां मोहब्बत रखंदे रखंदे अहल बैत अतार सां सरकार जे अहल बैत अतार सां मोहब्बत कंदे कंदे न दुनिया खे छॾियईं न दुनिया खे छॾियईं। सरकार फरमायो उहो मोमिन जन्नत में दाख़िल थींदो। तो सरकार फरमायो अमल अमल तॾहिं आहे। सरकार फरमायो अमल अमल तॾहिं आहे जॾहिं मां मोहम्मद मुस्तफ़ा ऐं मुंहिंजे अहल बैत जी मोहब्बत सची हुन में आहे। जेके मौला अली मुश्किल कुशा सां सच्ची मोहब्बत आहे जेके मौला अली मुश्किल कुशा सां सच्ची मोहब्बत आहे जेके अम्मा खातून जन्नत सां सच्ची मोहब्बत आहे जेके इमाम हसन साईं सां सच्ची मोहब्बत आहे जेके इमाम हुसैन साईं सां सच्ची मोहब्बत आहे उन ईमान वारे जो हर अमल क़ाबिल क़बूल आहे।
जला फरमान था हदीस आहे अनिल बरा इब्न आज़िब कान कुन्ना मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी सफर फनज़लना बिगदीर खुम्मिन व अखज़ बियद अली फक़ाल अलस्तुम तअलमून अन्नी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम क़ालू बला क़ाल अलस्तुम तअलमून अन्नी औला बिकुल्लि मुमिन मिन नफ्सिही क़ालू बला क़ाल फअखज़ बियद अली फक़ाल मन कुन्तु मौलाहु फअली मौलाहु अल्लाहुम्मा वालि मन वालाहु व आद मन आदाहु फलकियहु उमर बाद ज़ालिक फक़ाल लहु हनीअन या इब्न अबी तालिब अस्बत व अमसैत मौला कुल्ल मुमिन व मुमिनतिन। रिवायत है हजरत बराए बिन आज़िब का बयान करे तो असा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसा सफर में गड हुआ से असा वादी गदीर खुम क्याम कयो से सरकार सा तो सरकार मौला अली जो हथ पकड़े ये सरकार मौला अली जो हथ पकड़े तो सरकार फरमायो छा तवां नथा जानो मां मोमिनन जे जानन खां भी वधीक वेझो आहियां मोमिनन के उन्हनि जी जानन खां भी वधीक वेझो आहियां। साहबा कराम अर्ज़ कयो जी यार पकड़े फरमायो मन कुल तो मौला हो अली मौला हो सरकार फरमायो जंहिंजो मां मौला है अली भी उनजो मौला है जंहिंजो मां मौला है सरकार फरमायो जंहिंजो मां मौला है अली भी उनजो मौला है। सरकार मौला अली जो हथ मुबारक हथ पकड़े ये दुआ फरमाई सरकार फरमाया अल्लाहुम्मा वाले मन वाला तो सरकार फरमाया अल्लाहुम्मा वाले मन वाला हो व आद मन आदा हो। सरकार फरमाया या अल्लाह जेको मौला अली सा मोहब्बत करे या अल्लाह सरकार छा फरमायो सरकार मौला अली सा मोहब्बत करण वारे जे लाइ दुआ फरमाई सरकार फरमायो जेको मौला अली सा या अल्लाह जेको मौला अली सा मोहब्बत करे तू उन सा मोहब्बत कर। ताकि सरकार छा फरमायो जेको मौला अली सा दुश्मनी रखे या अल्लाह जेको मौला अली सा दुश्मनी रखे तू भी उन सा दुश्मनी रख। गौर कजो मोहब्बत करण वारो गौर कजो सरकार छा फरमायो जेको हिते भी जलीलो ख्वार तक महशर में भी जलीलो ख्वार हुदो बुधो फलकियहु उमर बाद ज़ालिक फक़ाल लहु हनीअन या इब्न अबी तालिब अस्बत व अमसैत मौला कुल मोमिन व मोमिनतिन। कुछ दिन का बाद फारूक आजम मौला अली सा मिलिया फारूक आजम मौला अली सा मिलिया मौला अली के चयाऊं ए अली मौला अली के चयाऊं ए अली तोखे मुबारक हुजे
हर मोमिन मर्द तो मौला अली को जड़ी ॾींहं खां बाद फारूक आज़म मौला अली सां मिलिया, मुबारक ॾिनऊं ऐं फरमायो ए अली तोखे मुबारक हुजे, हर मर्द ऐं हर मोमिन औरत जो मौला मददगार आहे। हर मर्द ऐं हर मोमिन औरत जो ए अली तू मददगार आहीं, वाली आहीं, यानी जंहिंजा मौला अली यानी जंहिं मोमिन जा सरकार मौला आहिनि उन मोमिन जा अली साईं भी मौला आहिनि। अली साईं भी बाज़ बुलंद अली साईं भी मौला आहिनि। मौला अली खे मोमिन मञीदो आहे, मुनाफ़िक़ न मञीदो आहे। मौला अली खे मोमिन मञीदो आहे, मौला अली खे मुनाफ़िक़ न मञीदो आहे। मौला अली जो शान मोमिननि खे वणंदो आहे ऐं मौला अली जो शान मुनाफ़िक़नि खे न वणंदो आहे। बी सरकार जी हदीस सरकार फरमाईंदा अन सलमान अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल लि अली मुहिब्बुका मुहिब्बी मुहिब्बुका मुहिब्बी व मुबग़िदुका मुबग़िदी। रिवायत है हजरत सलमान फारसी का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौला अली के फरमायो ए अली तो सा मोहब्बत करण वारो जरा गौर कजो। सरकार मौला अली के फरमायो ए अली तो सा मोहब्बत करण वारो मूसा मोहब्बत करण वारो आहे, तो सा बुग़्ज़ रखण वारो मां मोहम्मद मुस्तफा सा बुग़्ज़ रखण वारो आहे। यानी अली जी मोहब्बत बुग़्ज़ रखो, वो ज़लीलो ख़ारो ख़राब हिन दुनिया में भी आहे त क़ब्र में भी ज़लीलो ख़ार हूंदो त महशर में भी वो ज़लीलो ख़ार हूंदो। सरकार हज़रत क़िबला मुर्शिदन करीमन फरमाई हदीस पढ़ो मां पढ़ंदम त ॿियो सरकार जो फरमान मौला अली जे लाइ जे मौला अली सां सच्ची मोहब्बत कनि था। अन इमरान इब्न हुसैन क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना अली मिन्नी व अना मिन्हु इन्ना अली मिन्नी व अना मिन्हु व हुवा वलियुल कुल्लि मोमिनिन बादी। रिवायत है इमरान बिन हुसैन का बयान करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सरकार फरमायो बेशक अली मुमा है। सरकार फरमायो बेशक अली मुमा है ऐ मां अली मां है आया ऐ मुखा बाद अली। सरकार फरमायो ऐ मुखा बाद अली हर मोमिन जो वली, हर मोमिन जो अली मुखा बाद हर मोमिन जो अली वली आहे। ऐं मुखा बाद हर मोमिन जो अली दोस्त आहे। मुखा बाद हर मोमिन जो अली दोस्त आहे। अली हर मोमिन जो मददगार आहे। अली हर मोमिन जो वाली वारिस आहे। कुल ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। अल्हम्दुलिल्लाह थोड़ा मसान जो शान अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अम्मा सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा फातिमा तो ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी सच्ची गुलामी भी असा के अल्लाह तबारक व तआला नसीब फरमाई। अम्मा सानी दरजा गुलाम आहियो ना अल्लाह ताला अम्मा खातून जन्नत के लिए वडो शान वडो मकाम वडी अजमत अता फरमाई है। सरकार की अम्मा खातून जन्नत
सरकार के अम्मा खातून जन्नत सा बेइंतहा मोहब्बत हुई। चार्ज कम सरकार के अम्मा खातून जन्नत सा बेइंतहा मोहब्बत हुई। जॾहिं सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम कहीं भी सफ़र ते वेंदा हुआ, जॾहिं सरकार कहीं भी सफ़र ते वेंदा हुआ तो सब खां आख़िर में जरा गौर कजो, जॾहिं सरकार सफ़र ते वेंदा हुआ सब खां आख़िर में ऐं सफ़र खां वापसी में सब खां पहिरियां पंहिंजी न्याणी सैयदा फातिमत ज़हरा जे घर तशरीफ़ फरमा थींदा हुआ ताकि घटि में घटि जुदाई महसूस थिए। इहो अम्मा साइण सां अम्मा आशा का रिवायत है, अम्मा आशा का रिवायत है, अन आशा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल व हुवा मर्दहिल्लज़ी तुवफ़िया फ़ीही या फ़ातिमतु अला तरदईना अन तकूनी सय्यदतन निसाइल आलमीन व सय्यदतन निसाइ हाज़िहिल उम्मत व सय्यदतन निसाइल मोमिनीन। अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा का रिवायत है, बयान कंतु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, सरकार फरमायो या फातिमा तो अला तरदईना अन तकूनी, तो सरकार फरमायो ए तो सरकार फरमायो ए फातिमा ए मुझी प्यारी न्याणी ए फातिमा तू जन्नत जी तमाम औरतुन जी सरदार है। असा तमाम वॾा खुशकिस्मत आहियूं जो असांजा सरदार जन्नत जे जवाननि जा सरदार इमाम हसन इमाम हुसैन हुदा असांजी अमड़िन असांजी भेण रिवायत आए मस्विर बिन मखरमा का बयान करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो फातिमा मुझी प्यारी न्याणी मुझे जिगर जो टुकड़ो आहे। तो सरकार फरमायो फातिमा मुझे जिगर जो टुकड़ो आहे। तो सरकार फरमायो जंहिं फातिमा के मुझी प्यारी न्याणी के नाराज कयो उन मुखे नाराज कयो। जंहिं मुझी प्यारी न्याणी के नाराज कयो उन मुखे नाराज कयो, यानी जंहिं अम्मा खातून जन्नत के नाराज कयो उन सरकार के नाराज कयो। जंहिं सरकार के नाराज कयो वो जहन्नम जो हकदार। ये सरकार फरमाया था अन अबी सईद अल खुदरी काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह।
अबू सईद खुदरी का रिवायत है। अखज़ बियद हसन व हुसैन फ़क़ाल मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई फी दरजती यौमल क़यामा। करमी करमा अहल बैत जी मोहब्बत में करमी करमा। सरकार फरमान था हदीस रिवायत है मौला अली मुश्किल कुशा का बयान कन था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन ऐं इमाम हुसैन जा हथ पकड़े। हिकिड़ो हथ इमाम हसन में ॿियो हथ इमाम हुसैन में। मौला अली बयान फरमान था सरकार ते पहचान जो वसीलो है। यानी जंहिं मोमिन जो मौला अली अम्मा खातून जन्नत इमाम हसन इमाम हुसैन सां जेको मोमिन सची मोहब्बत रखंदो ऐं उन्हनि जी सीरत ते सही सही अमल कंदो त तो मौला अली साईं जी भी नजर आ, अम्मा सैयदा जी भी नजर आ, इमाम हसन साईं जी भी नजर आ, पर करबला वाले इमाम हुसैन साईं जी भी नजर आहे। नजर आता पर असांजा हथ मुर्शिद हुसैन कंबर वाले जी दामन में आहिनि। दुनिया जी ए फकीरो जो ही हो पैगाम दुनिया जी केॾी भी बातिल ताकत अचे केॾी भी बातिल ताकत अचे तव्हांजा कदम पोइ ते न हुजनि हर वक्त हर मैदान में अॻिते ई अॻिते हुजनि। बेशक सुभान अल्लाह। सरकार फरमाइनि था दुनिया के छरे अल्लाह ताला उनके शहादत जो दर्जो हासिल करा। यो अहल बैत मुस्तफा जी मोहब्बत में करम भी हदीस सरकार मोहम्मद अला वक्त आले मोहम्मदिन मात काफिरा। सरकार फरमान था जेको मुझे
काफिर थी मरे तो अल्हम्दुलिल्लाह अहल बैत जी मोहब्बत ईमान जी निशानी है अहल बैत जी मोहब्बत जन्नत जी कुंजिया है अहल बैत जी मोहब्बत जन्नत जी सनद है अहल बैत जी मोहब्बत सरकार ताईं पहुंचाण जो ज़रियो है वसीलो है अल्हम्दुलिल्लाह अहल बैत अतहार जी सच्ची मोहब्बत अल्लाह तबारक व तआला अल्लाह तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर या रसूल अल्लाह तेरा सब घराना नूर का या रसूल अल्लाह अला हजरत जो अकीदो या रसूल अल्लाह अवां बेनूर आयो अवां बेनूर आयो अवां ने तमाम अहल बैत अतहार मौला अली अमा सय्यदा तय्यबा भी नूर इमाम हसन साईं भी नूर इमाम हुसैन साईं भी नूर वरी मुर्शिद हुसैन कंबर वाले जे चेहरे ते नजर पई थी सुभान अल्लाह तो चेहरे ते नजर पई थी तो पो चवणो पवंदो जिनकी हर हर अदा जिनकी हर हर अदा सुन्नत मुस्तफा सलाम हेडन मुर्शिदन मुर्शिद जो करम आहे नहीं हे दारियों है दस्तारियों है मोहम्मदी लिबास यो असा में की आयो यो जने मुर्शिदन करीमन नजर कई त असा गुनाहगारन जो तकदीरा बदल जी वई जने मुर्शिदन करीमन जी नजर असा ते पहती नजर फरमायो असा जो जाहिर बाशर बातिन बाखुदा थी वो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ए हुसैन